नाज़रीन, इस्लाम कोट मां रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली तेबाणी जी रिपोर्ट मुताबिक़ इस्लाम कोट समेत पूरे थर पार कर गर्मी वधंदे ई पाणी जो सख़्त बहिरान पैदा थी वियो। थरकोल ब्लॉक 2 ऐं ब्लॉक 1 जे वेझड़ाई में ईंदड़ ॻोठ वकड़ियो खारियो, गुलाम शाह अबन जो तड़, थारियो, हालेपोटा, खारो जानी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणी जी खोट, माण्हू तोड़े माल पीअण जे पाणी लाइ परेशान। हिन जदीद दौर में बि थर जा 60% ॻोठ अॼु बि 300 फुट जे वॾनि खूहनि मां पाणी रसी वसीले छिके भरनि था। सिंध गवर्नमेंट तरफ़ां कुझु ॻोठ में लॻायल RO प्लांट बि गैरफ़ाल। 50% ॻोठ RO प्लांटनि खां महरूम। थरवासी पीअण जे पाणी लाइ परेशान। थर जो वॾे में वॾो ॻोठ विकड़ियो में पाणी शदीद खोट। सियासी समाजी अॻवाननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त थर जे हर ॻोठ में पाणी सहूलियत मुहैया कई वञे त कारे सोन जा मालिक थरिया अॼु विघे न मरनि। काफ़ी ॻोठनि जूं औरतूं तोड़े मर्द घर जा कम कार छॾे सुबुह सवेर पाणी जी ॻोल्हा में निकिरी पवनि था। शाम सिर्फ़ पीअण जो पाणी भरे वापसि अचनि था। रहवासियुनि पारां आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे नोटिस वठी थरपारकर खे पाणी फ़राहम कयो वञे।